शुरुआत थी वही है। पूरे खैरपुर ज़िले में तमाम फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतजाम किया विया आहिनि। उहे इंतजाम अॼु तव्हांजे साम्हूं बि हिते आहिनि। हिते पीरगोठ में असां मौजूदु आहियूं। अॼु पीरगोठ में सालाना जुलूस कढियो वियो आहे 2 मुहर्रम जो ऐं फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतजाम किया विया। असां सां गॾु रेंजर्स बि हिते मौजूदु आहे। ऐं अॼु मां परेयाले बि रूट विज़िट करे आयो आहियां। सॼो हिकिड़ो फ्लैग मार्च पिणु कयो आहे। सो इंशाल्लाह फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतजाम आहिनि। 4000 जी नफ़री जेका आहे पूरे ज़िले में तैनात आहे। सर्च ऑपरेशन हलनि पिया, स्नैप चेकिंग्स हलनि पियूं ऐं पिकेट्स बि लॻायूं वयूं उन दाख़िली ख़ारिजी रस्तनि ते। त इंशाल्लाह असां पुरमेद ही मुहर्रम इंतिहाई पुरअमन तरीक़े सां गुज़रंदो। जी सर, रेंजर जा एहलकार केतिरा हूंदा जेके तव्हांजे महरम जे हवाले सां तव्हां सां गॾु हूंदा? जी बिल्कुलु, रेंजर्स जी 93 विंग जी समूरी विंग जेका आहे उहा इन मुहर्रम जी ड्यूटी में असां सां गॾु आहे। ऐं तक़रीबन 1000 खां मथे जवान जेके रेंजर्स जा पूरे रेंज सखर में मौजूदु आहिनि ऐं उहे किथे बि बैकअप फोर्स जी सूरत में असां सां गॾु मौजूदु हूंदा। जी सर, महरम जे हवाले सां कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा जेके आहिनि हिसास हूंदा आहिनि जिते तव्हां इलाही इंतिहाई जेके सिक्योरिटी सेट कंदा? जी बिल्कुलु, मुल्की हालतुनि खे ॾिसंदे त मां सम्झां थो त मुहर्रम जे हिसाब सां असांखे हर इलाइक़े खे एहसास सम्झणु खपे। एहसास सम्झंदासीं त उनखे फुल प्रूफ सिक्योरिटी बि प्रोवाइड ॾींदासीं। त इन जे करे मां सम्झां थो असां वटि तमामु सॼो ज़िलो जेको आहे असां हुन में फुल प्रूफ सिक्योरिटी जा तमामु सख़्तु इंतज़ाम कया आहिनि त जीअं हर प्रोसेशन हर मजलिस जेका आहे उनखे उहा सिक्योरिटी मिली सघे। जी